नाज़रीन, अॼु सियासत खे छॾे करे कुझु साइंस ऐं टेक्नोलॉजी ते ॻाल्हि ॿोल कयूं था। जिदत भरियो ज़मानु आहे, ॾींहों ॾींहुं नयूं टेक्नोलॉजीज़ अचनि पियूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, ख़ासि तौर ते डीप सी, चैट जीपीटी ऐं तमामु घणी जिदत अची चुकी आहे। ज़िंदगी आसान थी चुकी आहे। टेक्नोलॉजी जा कुझु फ़ाइदा आहिनि त कुझु नुक़सान बि ज़रूरु हूंदा। स्मार्टफोन आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, कहिड़ियूं ॻणिजनि। अॼु जेकॾहिं पाण ख़ासि तौर ते मेडिकल साइंस जी ॻाल्हि कयूं त मेडिकल साइंस में बि ॾींहों ॾींहुं खोड़ अहिड़ियूं शयूं अचनि पियूं, खोड़ अहिड़ियूं टेक्नोलॉजीज़, खोड़ अहिड़ियूं इन्वेशन्स थियनि पियूं जेके इलाज खे आसान बणाइनि पियूं ऐं जेके ज़िंदगी खे बचाइण जे लाइ मददगार साबित थियनि पियूं। अॼु असां ॻाल्हि कंदासीं त चीन जे तरफ़ां हिकु स्कैनर ठाहियो वियो आहे, स्कैनर या स्कैनिंग डिवाइस चऊं, जेका रगुनि खे ॾिसी सघे थी ऐं बिना कंहिं वढ टुक जे 12 मिलीमीटर ताईं जिस्म में अंदरि ॾिसी सघिजे थो। ख़ासि तौर ते वैक्सीन करणु ऐं ड्रिप लॻाइण में मददगार साबित थींदी हीअ डिवाइस। हुन सां गॾोगॾु जेके रगुनि जा मसाइला आहिनि या नसुनि में जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि खे ॾिसण जे लाइ बि हीअ मददगार साबित थींदी मेडिकल साइंस में। पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त वैक्सीन 1796 में ईजाद थी। वैक्सीन खां पोइ एनेस्थेशिया, जंहिंखे पाण नशो चवंदा आहियूं, त ऑपरेशन या सर्जरी खां पहिरियों जेको नशो ॾिनो वेंदो आहे त उनजी ईजाद या उनजी शुरूआति 1846 खां थी। मेडिकल इमेजिंग, जंहिंखे पाण CT स्कैन, एक्सरे ऐं ख़ासि तौर ते एक्सरे खां शुरूआति थी त उहा 1895 खां थी। एंटीबायोटिक्स जी ईजाद 1928 में थी। उन सां गॾोगॾु ऑर्गन ट्रांसप्लांट जेका आहे उहा 1954 में शुरू थी ऐं एंटी वायरल ड्रग्स 60 वारे ॾहाके में शुरूआति थी, जॾहिं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे उनजी मदद सां या रोबोटिक्स जंहिंखे पाण चऊं था उहो 21वीं सदी जी ईजाद आहे ऐं उन में रोज़ानो जिदत अचे पई, रोज़ानो उन में अञा बहितरी अचे पई। जीअं हाणे ही स्कैनिंग डिवाइस आहे, वैन फाइंडर डिवाइस चऊं त इहा डिवाइस जेका आहे उहा उन में हाणे जिदत आंदी वई आहे, वधीक उनखे बहितर करे पेश कयो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते चाइना जो हिन में वॾो किरदारु आहे। मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि जिते साइंस ऐं टेक्नोलॉजी में, ख़ासि तौर ते मेडिकल साइंसिस में बि तमामु घणी जिदत अचे पई। पाकिस्तान में रोबोटिक्स मौजूदु आहे, सर्जरी रोबोटिक्स जे ज़रिए कई थी वञे, पर मुख़्तलिफ़ टेक्नोलॉजीज़ आहिनि, अञा वक़्तु लॻंदो। काफ़ी टेक्नोलॉजीज़ आहिनि जेके पाकिस्तान में बि न आहिनि। साथियो, हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कबी त साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। लिटरेसी रेट तमामु घणो घटि आहे। 50 लख खां वधीक ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। आला तालीम पढ़ाइण वारनि माण्हुनि जो तइदाद बि तमामु घटि आहे। ॿियो जेको असां वटि सिलेबस आहे उनखे केतिरो रिव्यू कयो वञे थो, इहो पंहिंजी जॻह ते हिकु चैलेंज आहे। उहा खणी प्राइमरी एजुकेशन हुजे, सेकेंडरी एजुकेशन हुजे या कॉलेज सतह जी या वरी आला तालीम हुजे, त इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे, हिकु वॾो चैलेंज आहे त उते जेको सिलेबस आहे उनखे कॾहिं कॾहिं रिव्यू थिए थो। रिव्यू कमिटीज़ त मौजूदु आहिनि, टेक्स्ट बुक बोर्ड जी बि रिव्यू कमिटी मौजूदु आहे ऐं यकीनी तौर ते इदारा मौजूदु आहिनि, पर उहे अमली तौर ते छा था कनि, इहो हिकु वॾो सुवालु आहे। असां वटि त अञा ताईं माण्हू भोपनि ऐं पीरनि ऐं जेके ही तावीज़ ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन्हनि में फाथा पिया आहिनि। जेसीं ताईं शऊर न ईंदो तेसीं ताईं असां इन्हनि जेके ढोंगी आहिनि, जेके मुख़्तलिफ़ पुराणियूं मिथ ऐं पुराणा तरीक़ा जेके माण्हू अॼु ताईं ठॻिजंदा अचनि पिया, उन चकर मां कॾहिं बि निकिरी न सघंदासीं। असां जेकॾहिं कराची शहर या मुख़्तलिफ़ शहरनि में रोडनि रस्तनि ते ॾिसंदा आहियूं त उते मुख़्तलिफ़ आमलनि जा मुख़्तलिफ़ कॉन्टेक्ट नंबर हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके मतिलबु उहे उन्हनि खे एतिरी बि इजाज़त आहे त उहे पब्लिकली आसानी सां सवलाईअ सां पंहिंजे लाइ इश्तिहार ॾेई सघनि था। रोज़ानो जे अख़बारुनि में बि अचनि था इश्तिहार, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ग्रुप्स ठाहिया विया आहिनि। जीअं हाणे सोशल मीडिया आहे त सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे पंहिंजी एडवर्टीज़मेंट कनि था। सो हाणे इन्हनि खे रोकणु शायदि ही के जेकी वसरी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उनखे रोकियो नथो वञे ऐं जिन जी ज़िमेवारी आहे, ख़ासि तौर ते जेका सिविल एडमिनिस्ट्रेशन आहे उनजी जेकॾहिं ज़िमेवारी आहे उहा इन मामले ते नथी सोचे, त आम माण्हू पंहिंजी ज़िमेवारी जो मुज़ाहिरो ज़रूरु करे त जीअं असां बि साइंस ऐं टेक्नोलॉजी जे तरफ़ वधी सघूं, पंहिंजे ॿारनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तालीम ॾियूं। इदारनि में, तालीमी इदारनि में, ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी सतह ते जेके इदारा आहिनि उते लेबॉरेटरीज़ मौजूदु आहिनि, स्टूडियोज़ मौजूदु आहिनि, टेक्नोलॉजी जो इस्तेमालु बि थिए थो, पर अमली तौर ते खोड़ शयूं अञा करणियूं आहिनि
जेकॾहिं असां उहे न कंदासीं त यकीनी तौर ते दुनिया सां गॾु न हली सघिबो। जेकॾहिं दुनिया सां गॾु हलणो आहे त पोइ असांखे साइंस ऐं टेक्नोलॉजी खे फॉलो करणो पवंदो ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियणी पवंदी। मेडिकल साइंसिस में तमामु वॾो इनकलाब अची चुको आहे। मुख़्तलिफ़ बीमारियूं जिन जो पहिरियां इलाजु न हूंदो हो, माण्हू उन्हनि में मरी वेंदा हुआ, सभनि जी तइदाद में माण्हू मरंदा हुआ, जॾहिं त अॼु उन्हनि जो इलाजु मौजूदु आहे। सो तहक़ीक़ ते वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे, तइलीमी इदारनि में बि तहक़ीक़ थियणु घुरिजे, जेका थिए पई त उन खां वधीक थियणु घुरिजे ऐं आम माण्हू में शऊर आणण जे लाइ, भले पोइ उहो शहर जो हुजे, ॻोठ जो हुजे, वेराड़ीअ जो हुजे, पढ़ियल लिखियल हुजे या न हुजे, त सिंध हुकूमत खे, वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त इन क़िस्म जूं कैंपेन्स हलाए त जीअं माण्हुनि में शऊर अची सघे। सो इदारनि खे घुरिजे त माहिरनि सां मिली करे कि इन क़िस्म जूं मुहिम हलायूं वञनि त जीअं माण्हुनि में शऊर अची सघे। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।